मूंखे ख़बर ना आहे त हीउ जेको मादनियात वारो बिल जेको अमीन गंडापुर पास कराइणु चाहे पियो के पी मां उनमें छा मसवदे में छा आहे, लेकिन जेको मसवदो उड़ियो थिड़ियो जेको डिस्कस थिए पियो मुख़्तलिफ़ फोरम्स ते, उहो त को एॾो को साफ़ सुथरो न आहे। उन में त सूबनि जी जेका मादनियात ते मालिकी आहे उनखे ई क्वेश्चन मार्क में विझनि पिया। सो बलूचिस्तान मां त असेंबली मां या हुकूमत वटां जेको वणे पास कराए वठो न, उन्हनि खे अलाए MPA साहिबनि खे ख़बर बि हूंदी त या न हूंदी त छा पिया पास कनि। बहरहाल उहो त बलूचिस्तान असेंबली जे मेंबरनि जो इस्तेहक़ाक़ आहे त उहे छा कनि था पंहिंजे सूबे सां, लेकिन KP में ख़ान रोके छॾियो आहे। पंजाब में पास थींदो छा? पंजाब में को ख़ासि अहिड़ा मिनरल्स आहिनि ई कोन मादनियात जे हवाले सां। हाणे वरी सुवाल अची ईंदो त सिंध असेंबली में पीपल्स पार्टी जेको अॻु में ई हिन तकरारी केनाल जे हवाले सां काफ़ी तनक़ीद जे ऐं प्रेशर जे हुन में आहे, उहो छा हाणे हीउ जेको तकरारी मादनियात वारो बिल आहे माइंस एंड मिनरल्स वारो, इहो सिंध में पास करे थी सिंध असेंबली में या नथी करे? छाकाणि त ओवरऑल ही सिचुएशन जेका आहे, जे तव्हां पाण हिकिड़ी नक्शो छिके वियो त टिनि सूबनि जो, पर आउं चाहींदुमि कि पंजाब खे बि ऐड करे वठो। पंजाब में बि सिराइकी बेल्ट पंहिंजे साम्हूं आहे, त हुते त माण्हू शदीद नाराज़ आहिनि हिन पाणी जे मामलनि ते, ऐं हुननि खे उहे बि लाहौर खां मुल्तान खे बि भावलपुर इन जेका वसेब जी पट्टी आहे, ही जेका रियासती पट्टी आहे, यानी कि उहे शिकायतूं लाहौर खां जाम रहियूं आहिनि। ख़ुदि लाहौर ऐं हुते जा आबादगार बि हिननि केनाल्स जे हवाले सां नाराज़ आहिनि। ऐं सिर्फ़ु हू न आहिनि, हीउ जेको पीपल्स पार्टी जो अफ़ज़ल चुन आहे, उहो पंजाबी आहे, उहो चए थो पंजाब जे नाले ते, पंजाबियुनि जे नाले ते तव्हां अलाए छा पिया कयो। इहे जेको कुझु पंजाब जे नाले ते केनाल्स पिया ठाहियो, हीउ पिया ठाहियो, चई हिननि जो पंजाब सां कहिड़ो तालुक़ु आहे? जी हा। ऐं हू सही पियो चए अफ़ज़ल चुन, नदीम अफ़ज़ल चुन, हू चए पियो त यार पंजाबियुनि खे जो मतिलबु जे बारे में KP में छा रायो वञी जुड़ियो आहे, बलूचिस्तान में त शनाख्ती कार्ड ॾिसनि पिया या अलाए छा पिया कनि, बलूचिस्तान में इहा सोच पैदा थियल आहे, सिंध में बि थिए पई। ज़ाहिर हीउ जेको नारा लॻनि पिया, ही नारा लाहौर ताईं पहुचंदा हूंदा न, जेके सिंध जे ॻोठ थिए पियो। त हिन सॼी सूरत हाल में पंजाबियुनि जे नाले ते, हू शरीफ़ माण्हू चए पियो नदीम अफ़ज़ल चवनि त पंजाबियुनि जे नाले ते तव्हां छो सॼे मुल्क खे असांजे ख़िलाफ़ु पिया कयो? जी हा। ऐं हू हिकिड़ी ॻाल्हि टेक्निकल सही कई, चई त भई जॾहिं असांजे पंजाब जा जेके दरिया हुआ, हीउ चिनाब ऐं हीउ रावी, हीउ जेको विकिया हुआ अयूब ख़ान जे दौर में, चई त असां त हुन लाइ आवाज़ ई न उथारियो। दरियाए सिंध लाइ जेके धणी थी बीठा आहिनि सिंध जा माण्हू, त ठीकु बीठा आहिनि। अगरि असांखे पंजाबियुनि खे पंहिंजे दरियानि लाइ बीहणो खपे आहे उन महिल जी इस्टेब्लिशमेंट उहो फ़ैसिलो करे छॾियो। त यानी चारई सूबनि में हिननि शयुनि जे ख़िलाफ़ु हीउ जेको हिकिड़ी मनसूबाबंदी हुई सॼी, हिन जे ख़िलाफ़ु शदीद बयानियो ठही वियो आहे। हिन खे केर बि एक्सेप्टेंस किथे बि न पई मिले। न त अमूमन थींदो त पंजाब में, हाणे पंजाब हुकूमत, बलूचिस्तान हुकूमत हिननि जे पासे आहे, बाक़ी न पंजाब जो माण्हू घणे भाङे हिननि सां गॾु आहे, बलूचिस्तान त पंहिंजे साम्हूं आहे सॼी सूरत आहे। सो तव्हां हुकूमतनि जे आधार ते त मुल्की मुफ़ादनि खे नथो पूरा करे सघो, तव्हांखे माण्हुनि खे गॾु खणी हलणो पवंदो आहे। जीअं ज़ाहिर आहे सिंध में मसइलो उभरंदो, मिनरल्स जे हवाले सां बि, सिंध में केनाल जे हवाले सां ऑलरेडी इशू थियल आहे। KPK में बि अगरि हाणे ॾिसिजे त अहमल वली ख़ान जहिड़ा बि माना बाक़ाइदा खुली लैंग्वेज, खुलो इल्ज़ाम तराशी कनि था। हो त हाणे अलाए छा पियो चए अहमल वली, अगरि अख़बार में जेको रिपोर्ट थियो आहे त असांखे हक़ु ॾियो, न त बसि। हा, हाणे अहमल वली बि सफ़ा इनकलाबी थी वियो। हा हा, चवनि था जाते जाते हाणे ऐं सभिनी खे ख़बर आहे त पोइ थिए छा पियो। उहे धुरियूं सॼे मुल्क में, सिर्फ़ु आउं अहमल वली या कंहिंजी हिकिड़े जी ॻाल्हि न पियो कयां, ऐं चवां पियो उहे धुरियूं जेके ज़ाहिरी तरह व्हाट्सएप ते आयल इंस्ट्रक्शन खां सवाइ चुरंदियूं कोन हुयूं, उहे एतिरी फ़ाल ऐं मुतहरिक थियल आहिनि। ऐं हाणे त हू करे करे हैरत थिए थी त अच्छा आप बि कल बलूचिस्तान में बि जेका अख्तर मिंगल सां मल्टी पार्टी कॉन्फ्रेंस कई, हुन में बि इहो ई रवैयो हुयो। न ॾिसो, उहो हिकिड़ी ॿी धुरियूं आहिनि। उहो त सदाईं इहा ॿोली ॻाल्हाईंदियूं रहियूं आहिनि, इहो ई स्टांस आहे हुननि जो, उन्हनि खे आउं नथो भेटियां। पर आउं सिंध, बलूचिस्तान, KP ऐं
हिते पंजाब में उहे धुरियूं या उहे फ़र्द जेके शायदि ई कुझु ना कंहिं ॻाल्हि ते पोइ छा उन्हनि खे परमिशन मिली आहे त तव्हां भले ॻाल्हाए वठो, असीं इजाज़त आहे। इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे, मैन प्रपोज़ल्स वारी ॻाल्हि आहे न। ही त जेके हींअर हेम ऑफ अफेयर्स ते आहिनि, जेके ताक़त रखनि था, उन्हनि जो इहो ख़्यालु आहे, जीअं उन्हनि जो ख़्यालु हो त भई 6 केनाल निकिरणु खपनि, ठहणु खपनि, हाणे उनजो ख़्यालु आहे न। ऐं फ़िलहालु कल्ह क़ौमी असेंबली में बि इहो ॿुधायो वियो त हा बराबरि ठहनि था इहे केनाल। जी जी पूरे कल्ह क़ौमी असेंबली में नवीद कमर जे ई जवाब ते हुन चयो आहे त ठहे थो थल केनाल, ओ हीउ पंहिंजो चुलिस्तान वारो केनाल, माना हुन को रख रखाव न कयो वियो, छा क़ौमी असेंबली में शायदि त ठहे थो, त माना हाणे त इहा ॻाल्हि ई ख़तमु थी त हीउ को ख़्वाबु आहे। त इहो सो चवण जो मक़सदु आहे त इहे जेके मनसूबा बंदी कनि पिया उन्हनि जो त ख़्वाहिश आहे, पर हेठि जेको सरज़मीन ते माण्हू आहे या हालात आहिनि, उहो ही जेको मथियां फ़ैसिला आहिनि उन्हनि खे का अमल में अचणु ॾींदो या न अचणु ॾींदो, इहो ई त ॾिसणो आहे। ज़ाहिर हुकूमतूं त आख़िरी ॾींहं ताईं बि चवंदियूं आहिनि त असां मज़बूत आहियूं, असां कुझु न थींदो, ऐं वरी सुबुह जो हुकूमतूं हली वञनि, इहो त असां ॾिठो आहे, अची खड़ी थी आहे ॾिसंदे। लेकिन हीउ जेको हींअर बि गवर्नमेंट चए पई बसि फर्स्ट क्लास थी वियो, हीउ थी, मूंखे नथो लॻे, मूंखे लॻे थो त ऐं हिन में मुंहिंजो ख़्यालु आहे त ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी खां सिंध में, बलूचिस्तान में त ठीकु आहे पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, पर बलूचिस्तान पीपल्स पार्टी वारा चवनि था भई असांजी जहिड़ी आहे तहिड़ी न आहे। त कुर्बानियूं जेके आहिनि हिन महिल वठण जो सिलसिलो जेको आहे, त पीपल्स पार्टी शायदि केनाल जे मामले ते कुर्बानी, कॉर्पोरेट फार्मिंग ते राज़ी थी वई पीपल्स पार्टी, ज़मीनूं बि अलॉट कयूं, लेकिन हिन ते राज़ी न पई थिए। नवाज़ लीग हिन सॼो जेको भरी हिननि खे सोढ़ो करे सेंट्रल पंजाब ते अची पीपल्स नवाज़ लीग पंहिंजे पाण खे बीहारियो आहे, ऐं सेंट्रल पंजाब में जेतिरो ख़ान जो वोट बैंक आहे एतिरो नवाज़ लीग खे ख़बर आहे उन्हनि जो न आहे, त हू बसि चवनि था त इन ई तरीक़े सां अलाए छा था सोचीनि, आई डोंट नो। नवाज़ लीग हिन में सभिनी खां वधीक लूज़र थी आहे, पॉलिटिकली स्पीकिंग।